You are watching 3 p.m. Bulletin. बेतमादी जो वास्तो सियासत सां आहे, अदालत जो इन सां को बि वास्तो नाहे। बेतमादी जो अमल आइन ऐं कानून पटांदड़ थियणु घुरिजे। सुप्रीम कोर्ट इम्कानी टकराव रोकण जे लाइ दरख़्वास्त ते समूरिन सियासी पार्टीज़ खे नोटिस जारी करे छॾिया। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो त अदालत खे सियासी हालतूं न पर आइन ॾिसणो आहे। पब्लिक प्रॉपर्टीज़ ऐं क़ौमी इदारनि खे धमकियूं मिलियूं। मेंबर्स ऐं इदारनि खे आइन पटांदड़ तहफ़ुज़ मिलणु घुरिजे। काल्ह अहिड़ो वाक़ियो ॾिठो जेको इज़हार जी आज़ादीअ वारे आइनी हक़ ख़िलाफ़ आहे। पाण मुरादो नोटिस नाहे वरितो। अॻु ई दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी कयूं पिया। हमले वक़्तु सिंध हाउस में कुझु हुकूमती मेंबर्स मौजूदु हुआ। छा पब्लिक प्रॉपर्टी ते हमिलो करणु ज़मानत जोॻो ॾोहो आहे? अटॉर्नी जनरल तरफ़ां सिंध हाउस वाक़े में कानून पटांदड़ कार्रवाई जी ख़ातिरी। इस्लामाबाद में शहबाज शरीफ की रिहाइशगाह ते गॾियल अपोजिशन जो अहम इजलास जारी। आसिफ ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी, फज़लुर रहमान, अख्तर मेंगल ऐं ॿिया अपोजिशन अॻवान शरीक। बेतमादी रिथ इस्लामाबाद में जलसे ऐं सिंध हाउस ते हमले बाद लाहे अमल जोड़ण ते सलाह मशवरा। अपोजिशन ख़ैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर ख़िलाफ़ बेतमादी आणण जो फ़ैसिलो करे वरितो। शहबाज शरीफ सिंध हाउस ते हमले जी मज़म्मत कंदे चयो आहे त अहिड़ा हमला मुल्क खे घरू वेढ़ में धिकण जी साज़िश आहिनि। हुकुमरान लाक़ानूनियत खां पासो कनि। कंहिं बि अॻवान ऐं सरकारी इमारत खे नुक़सानु थियो त हिसाब वरितो वेंदो। पीटीआई सरकार जो बेतमादी रिथ में अपोजिशन जो साथ ॾींदड़ मेंबर्स ख़िलाफ़ एक्शन। वज़ीर आज़म जी मंज़ूरीअ बाद 14 बाग़ी मेंबर्स खे शोकास नोटिस जारी। नोटिस में चयो वियो आहे त बाग़ी मेंबर्स 7 ॾींहनि में गैर मशरूत माफ़ी वठी पार्टीअ में वापसि अचनि। ॿी सूरत में संदन ख़िलाफ़ आर्टिकल 63A तहत कार्रवाई कई वेंदी। इहो तासुर आहे त इमरान खान आलमी साज़िश जे निशाने ते आहे। इमरान खान कंहिंखां बि ब्लैकमेल न थींदो। सुध समाज जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त तलख़ियूं वधी वियूं आहिनि, उन्हनि खे घटाइणु घुरिजे। इमरान खान जे नाले ते वोट वठंदड़ बाद में लोटा थी विया। नाराज़ मेंबर्स जे लाइ दर खुलियल आहिनि, उहे वापसि अची सघनि था। वज़ीर आज़म इमरान खान ऐं वफ़ाक़ी वज़ीरनि ख़िलाफ़ सिंध हाउस ते हमले जो केस दाख़िल कयो वञे। सिंध हाउस जी इंतिज़ामिया ऐं पीपल्स पार्टी अॻवान कादिर मंदोखेल इस्लामाबाद जे सेक्रेटेरिएट थाणे ते दरख़्वास्त जमा कराए छॾी। कादिर मंदोखेल सरकार जी मुदयत में दाख़िल FIR खे रद्द कंदे उन जी कॉपी फाड़े छॾी। कादिर मंदोखेल चयो आहे त SHO पहिरीं दरख़्वास्त वठण खां इनकार कयो। मीडिया घुराइण जी धमकी खां पोइ दरख़्वास्त वरिती वई। केस लाइ सेशन कोर्ट में बि दरख़्वास्त दाख़िल कई अथऊं। हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट सां बि राब्ते जो ऐलान। लगातार नाकामियुनि बावजूद वफ़ाक़ी वज़ीरनि जूं तरीन ग्रुप खे परचाइण जूं कोशिशूं जारी। वफ़ाक़ी वज़ीर परवेज़ खटक ऐं फवाद चौधरी जा जहांगीर तरीन ग्रुप जे अॻवान ओन चौधरी सां फ़ोन ते राब्ता। बेतमादी रिथ में वज़ीर आज़म जो साथ ॾियण जी अपील। ओन चौधरी चयो आहे त परवेज़ खटक खेनि चयो त अहम फ़ैसिला फ़िलहाल न कयो, जल्द अहम अॻ भराई खां आगाह कंदासीं। तरीन ग्रुप खे फ़ौरी इंतिहाई क़दम न खणण जी बि अपील। नेपरा बिजली 5 रुपया सस्ती करण वारे वज़ीर आज़म जे पैकेज जी मंज़ूरी ॾेई छॾी। फ़ैसिलो के इलेक्ट्रिक सूधो सॼे मुल्क में बिजलीअ जी विर्छ कंदड़ कंपनीज़ ते लागू थींदो। 106 अरब रुपयनि जे पैकेज तहत मार्च, अप्रैल, मई ऐं जून जे बिल्स में रिलीफ ॾिनो वेंदो। वीरपुर बुर्रो भरिसां ख़ौफ़नाक बाहि लॻण जे नतीजे में 30 खां वधीक कखावां घर सड़ी विया। हिकु औरत ज़ख़्मी। इतला बावजूदि इंतिज़ामिया फायर ब्रिगेड गाॾी न उमाणी। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि ते कंट्रोल करे वरितो। बाहि सबबि घरनि में रखियल अनाज ऐं बिस्तरनि सूधो ॿियो सामान सड़ी रख। मुतासिर कुटुंब बेयारो मददगार खुलियल आसमान हेठि वेठल।
डिघड़ी भरिसां ॻोठ अब्दुल हमीद ख़ैर में परिणियल नारी कारो पत्थर पी ख़ुदकुशी करे छॾी। वारिसनि जो चवणु आहे त मूमल मेघवार घरू परेशानियुनि खां तंग थी इंतिहाई क़दम खयो। भिटशा भरिसां नारी शादीअ जे 5 महीननि बाद फाहो खाई ज़िंदगीअ जो अंत आणे छॾियो। वारिसनि तरफ़ां आपघात जा कारण घरू अणबणत करार। इलाइक़े में चोबोल आहिनि त नारी खे पेकनि ॾांहुं वञण जी इजाज़त न ॾिनी वई, जंहिं सबबु हुन इंतिहाई क़दम खयो। छाछरो भरिसां परिणियल नारी पांचू भील जो लाश खूह मां हथ। पुलिस जो चवणु आहे त नारी घरू झेड़े बाद कावड़ जी खूह में टपो ॾिनो हो। सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में धार धार रोड हादसनि के नतीजे में 2 भाइरनि ऐं 1 ॿाड़ीअ सूधो 5 ॼणा अजुल जो शिकार। मलीर में गुलशन हदीब वेझो ट्रॉलर के टक्कर में मोटरसाइकिल सवार भाइर अवेस ऐं हसनैन फौत। जुडो बाईपास से रिक्शा जो मोटरसाइकिल की टक्कर। 4 सालन की भागुली भील फौत। सन लॻ टायर बस थियण सबब कार कल्टी थियण के नतीजे में नौजवान नौमान अजुल जो शिकार। सकरन भरिसां ट्रैक्टर ऐं ट्रॉलर में टक्कर सबब शौकत खोसो फौत।